बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 46 क़िस्तूं तव्हांजे नज़र अॼु उन सिलसिले जी 47 क़िस्त तव्हांजी ख़िदमत में, इन उमेद सां त इंजॉय कंदा। दोस्तों, ईसाई बादशाह जी धीअ शहज़ादी अब्रेज़ा जेका मरी वई, पंहिंजो पीउ हुन जो लाश खणी आयो ऐं पोइ हुन चयो त मां पंहिंजी धीउ जो पलांदु कंदुसि। जंहिं ते उन बादशाह जी जेका माउ हुई, उन बादशाह खे चयो त न, इन जो पलांदु मां कंदसि, इन जो पलांदु मां कंदसि। मां कसम खणी थी चवां त जेसि ताईं बादशाह खे पाण खे ऐं उन जे औलाद खे मां पलांद में क़तलु न कंदसि, मां मोटंदसि न। मां अहिड़ी चाल हलंदीमांसि जो अॼु ताईं कंहिं चाल न हली हूंदी। बादशाह खे हिन चयो त बादशाह पुट हुयुसि। बादशाह खे चई, बादशाह मूंखे चूंड कनीज़ूं हथु करे ॾे। चूंड मुख़्तलिफ़ क़ौमुनि जूं हुजनि, छो जो हुनखे ख़बर हुई त बादशाह उमर बिन नैमान वटि कनीज़ूं जाम हूंदियूं, शौक़ीन हुयो कनीज़ुनि जो। इल्म लिखियल पढ़ियल हुजनि, इल्म वारियूं हुजनि, ऐं उन्हनि जे लाइ मूंखे हकीम, हिकमत वारा ऐं इल्म वारा आलिम बि ॾे जेके हुननि खे सिख्या ॾियनि, ऐं ख़ासि करे उन्हनि खे अरब जी तारीख़ जे बारे में ॿुधाए ऐं इस्लामी बादशाहनि जे बारे में ॿुधाए। उन्हनि खे ॼाण हुजे, माना वॾियूं ईअं सम्झणु इल्म वारियूं हुजनि। चई, जेकॾहिं इन में 3-4 साल लॻी वञनि न त बि का ॻाल्हि कान्हे, सब्र सां इंतज़ारु कर, पलांदु मां कंदुसि। छो जो अरबनि में पहाको आहे, हर क़ौम में पहाका हूंदा आहिनि। अरबनि जो पहाको आहे त 40 सालनि खां पोइ बि पलांदु कजे न, त इहो देरि न आहे, इहो जल्दी आहे। चई, हाणे इहे मूंखे तूं तयारु करे ॾे, जॾहिं हिननि जी ॾिसंदसि त सिख्या थी वई आहे, मां इन्हनि खे वठी ऐं ओॾे हली वेंदुसि बगदाद। बादशाह खे हुनजे अटकलुनि हिरपतुनि ते यकीन हुयो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हुकुम कयो, सॼे मुल्क में हेॾे होॾे वञो, चूंड कनीज़ूं हथु बि कयो। उन्हनि जे लाइ मुस्लमान इल्म वारा आलिम उहे बि वठी, जेको मुआविज़ो थियो मुआविज़ो सरकार अदा कंदी। बादशाह जे हुकुम सां ॻोल्हा जारी थी। कुझु ॾींहंनि में आलिम हकीम बादशाह वटि पहुता। बादशाह ॾाढो हुननि जो एतिराम इज़त कई। बादशाह हुननि खे चए, तव्हांखे हर क़िस्म जी शाही सहूलियत मिलंदी। तव्हांजो कमु रुॻो इहो आहे त हिन कनीज़ुनि खे हर क़िस्म जी तइलीम ॾे, पर ख़ासि करे इस्लामी तइलीम। हुननि चयो, ठीकु आहे। बादशाह सिख्या हिननि जी शुरू कराई। हेॾां बादशाह उमर बिन नौमान वियो शिकार ते, त पोयां शहज़ादी अब्रेज़ा निकिती, मोटियो शिकार तां, आयो महल में, अची ॻोल्हा कई शहज़ादी अब्रेज़ा जी हेॾे होॾे, पर महल में शहज़ादी हुई कान। हुजे त लभे न। पुछा ॻाछा कई, पर किथां का ख़बर ई न पियसि, छो जो हुननि कंहिं सां ॻाल्हि ई कान कई। हिकिड़ो नौकर पाण सां गॾु ॿधो हो। बादशाह चयो, ईअं कीअं थो थी सघे, मुंहिंजे महल मां हिकिड़ी कनीज़ निकिरी वञे ऐं कंहिंखे ख़बर न पवे। जेकॾहिं मुंहिंजे महल जो हाल इहो आहे जो मुंहिंजे महल मां
शयूं हली थी वञनि, माण्हू हेॾो सारो गुम थी थो वञे, कंहिंखे ख़बर नथी रहे त पोइ मुल्क जो हाल छा रहंदो। हे जी माण्हुनि खे ख़बर पवंदी त पोइ त सम्झंदा त हिन जो त हुकूमत ते कंट्रोल ई कोन्हे। की माना हाणे ईअं कयां जो जॾहिं शिकार ते वञा त दर ते पहिरेदार बि हारे वञा, महल जे दरनि ते बि पहिरेदार बि हारे वञा। ॾाढो परेशान थी, हे परेशान लॻो पियो हुजे। हिन जो पुटु शिरकान, उहो बि जेको ॿाहिरि मुल्क मोकिलियो हुई हिन खे ॿाहिरि मुल्कनि ते, उहो बि मोटियो। हिन चयो हाणे लिकंदी कान, पुट सां सॼी ॻाल्हि कई। त भाउ मां वियो हुउसि शिकार ते, पोयां उहा भॼी वई आहे। शिरकान ॿुधो, शिरकान खे ॾाढो ॾुख थियो। छा थो पीउ खे छा थो करे सघे, सम्झी वियो, छो जो हुनखे बि चयो त मुंहिंजे पीउ जी नियत ख़राबु अथई। हेॾा बादशाह जा उहे जेके नंढा ॿार हुया, धीउ ऐं पुट, बादशाह रोज़ु उन्हनि ॾे वेंदो हो। हाणे सम्झ भरिया थिया, उन्हनि जे लाइ उस्ताद वग़ैरह रखियईं त हिननि खे तइलीम ॾियो। शिरकान ॾिसे पियो त बादशाह जो राज़ सॼो हेॾे आहे, ॾाढी कावड़ पई अचेसि। एतिरे क़दुरु जो भाउ भेण सां ईअं सम्झ हाणे साड़ पियो थिएसि, पर बस न पियो हुजेसि। हेॾां शहज़ादी वई हली, हेॾां बादशाह जो राज़ हुननि ते पियो ॾिसे, माना बेचैन हुजे। तव्हां त हे बीमार थी पियो, सोचे सोचे बीमार थी। नेठि पीउ हिनखे हिकिड़े ॾींहुं चयो त मां ॾिसां थो तुंहिंजी तबियत में मज़ो न आहे, रोज़ु रोज़ु तूं कमज़ोर थींदो थो वञी, का ख़ुशी का ॻाल्हि तो में न आहे। हिन पीउ खे चयो त बाबा मां जेॾी महिल ॾिसां थो त तूं मुंहिंजे हिन भाउ भेण खे ॾाढो प्यार थो करीं, अलाए छो मूंखे ॼण हिकिड़ो अलाए छा थो थिए, रश मूंखे भउ इहो थो थिए त थी सघे थो त तव्हां मां पंहिंजी तबियत खां मजबूर थी इन्हनि खे को नुक़सानु न पहुचाए विझो, ऐं जे मां इन्हनि खे नुक़सानु पहुचायो त ज़ाहिर आहे तव्हां एवज़ में मूंखे क़तलु न कराईंदव। मुंहिंजो अकुलु कमु नथो करे, मुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ जो पाण में जहिड़ो पियो थो हले, इन जे करे बसि का ख़ुशी कान थी लॻे। ऐं ॾिसो था त मां सभु विंदर शौक़ छॾे ॾिना आहिनि, मां कमज़ोर थींदो थियो। हाणे हीअं कर, मां हे सही नथो सघां, इन खां बहितर आहे ॿाहिरि हुयुसि त भला मां ॾिसां न पियो। तंहिंजे करे मूं ते महिरबानी इहा कयो त कंहिं परे वारे इलाइक़े ॾे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा, मां बाक़ी ज़िंदगी वञी हुते गुज़ारियां, मां पंहिंजे वस में न आहियां। बादशाह जो हिन जी ॻाल्हि ॿुधी त बादशाह बि फ़िलहालु दिलि में डिॼी वियो त माना भाउ भेण सां हिन जो हसद आहे, मां हुननि सां प्यार थो कयां, हुननि जो लाॾ कोॾ कयां थो त हिनखे ॻाल्हि नथी वणे, पर अॼु त दिलि सां ॻाल्हि कई अथई त थी सघे थो त मां मजबूर थी उन्हनि खे को नुक़सानु न पहुचाए विझां। तंहिंजे करे भला हीउ पाण इहो चए थो, बादशाह हिन जी उहा दरख़्वास्त मंज़ूर कई, चई बा ठीकु आहे। हिन खे चई त हाणे ॿुध, मुंहिंजी बादशाहत त वॾी आहे, पर इन बादशाहत में दमश्क जेको आहे उहो ईअं सम्झ वॾो इलाइक़ो आहे, इन खां वॾो इलाइक़ो मुंहिंजे बादशाहत में अहिड़ो कोन्हे। हाणे बसि तुंहिंजी बि दिलि चए थी, भले तुंहिंजो बि ख़्यालु मट थिए, मां तोखे उतां जो हुकुमरान थो बणायां। बादशाह उन महिल ई कातिबनि खे हुकुम कयो त बाबा शिरकान जे नाले सां लिखो, शाही फ़रमान लिखो त मां हिन खे दमश्क जो हुकुमरान मुक़ररु कयो। शिरकान उथियो, सफ़र जी तयारी कई, वज़ीर खे पाण सां गॾु कई। बादशाह बि वज़ीर खे हुकूमत ऐं सियासत जे हिसाब सां बादशाह बि उनखे सम्झायो वज़ीर खे, ऐं हिन खे चई त अञा शिरकान खां परे न थिए।
हाणे शिरकान पीउ खां अमीरनि वज़ीरनि खां मोकिलाए लश्कर ॾिनईंसि। उन लश्कर सां गॾु दमश्क रवानो थियो। हलंदे हलंदे अची दमश्क पहुतो। जीअं दमश्क जे वेझो पहुतो, शहर वारनि खे ख़बर पई त नओं हुकुमरान आयो आहे। शहर जा माण्हू ॿाहिरि निकिरी ॾाढो साज़ आवाज़ सां हिन जो इस्तक़बाल कयनि। शहर में चरागान कयनि, वॾे जुलूस सां हिन खे वठी आया। वॾो जुलूस करे हिन खे वठी आया। हेॾां बादशाह उमर बिन नहमान, हाणे त शिरकान जो बि खुटको लथुसि। हाणे मतिलबु ॼण टाइम हिन पंहिंजे ॿारनि ॿिन्ही खे ॾाढो पियो, खुटको बि लही वियुसि, टाइम ॿारनि खे ॾाढो पियो ॾिए। नेठि हिकिड़े ॾींहुं हिकिड़े उस्ताद चयसि त साईं हाणे तव्हांजो छोकिरो जेको आहे ज़ुल्मकान वॾो थी वियो आहे, मुंहिंजे सम्झ मूजिबि जेको मूं वटि इल्मु हुयो मां हिनखे उहो इल्मु सेखारियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, हुनखे इनाम विनाम ॾिनई ऐं ॾिठई त हाणे तंदुरुस्त, जिस्म में बि मज़बूत, 14 सालनि जो थी वियो हो। दीन दुनिया जो इल्मु बादशाह ॾिठो त बराबरि हिन सुठो पढ़ायो आहे। उथणु वेहणु इख़लाक़ वारो। हिकिड़े ॾींहुं उहो ज़ुल्मकान शहर में घुमियो पिए, बादशाह जो पुटु हुजे, शहर में घुमियो पिए। हिकिड़ो ॾिठई माण्हुनि जो वॾो मेड़ हुजे। छा आहे जे भाई माण्हू वञनि था हज ते, माण्हू वञनि था हज ते। हिन जो ॿुधो हिनखे बि दिलि में शौक़ु पैदा थियो त जेकर मां बि हज कयां। पीउ वटि आयो, पीउ खे चई त बाबा मुंहिंजी दिलि थी चए त जेकर मां हज कयां। अॼु हिकिड़ो हाजियुनि जो मां काफ़िलो ॾिठो आहे, असांजे शहर मां विया पिए, तो मुंहिंजी दिलि थी चए त जेकर मां बि हज कयां, उन लाइ तव्हां वटि आयो आहियां त मूंखे इजाज़त ॾियो। पीउ चए सभा सुठी ॻाल्हि आहे, इहो कमु त सुठो आहे, पर अबा अञा तूं नंढड़ो आहे। मां जी सलाह मञ त तूं हीउ साल तरस, ईंदड़ साल वञजांइ, पोइ मां बि तोसां गॾु हलंदुसि, मां बि तोसां गॾु हलंदुसि। अञा तूं उहा तुंहिंजी सम्झ न आहे। ईंदड़ साल इनशाअल्लाह मां बि तोसां गॾु हलंदुसि। हिन खे शौक़ु हुजे। हाणे पीउ जो जवाबु ॾिनसि, आयो पंहिंजी भेण वटि। आयो जो ॾिसे त हिन जी भेण निमाज़ वेठी पई पढ़े, बीह रहियो। हुन निमाज़ ख़तमु कई, भेण पुछियुसि, भेण सां ॻाल्हि कई त अॼु हिकिड़ो काफ़िलो वियो पिए, चवनि था असां हज ते था वञूं। सो मुंहिंजे साहु बि ॾाढी सट खाधी, जेकर मां हिननि सां वञा, अलाह जो घर बि ॾिसी अचां, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक बि ॾिसी अचां। सो उन जे लाइ आयुसि बाबे वटि, बाबे खां इजाज़त घुरियमि, पर बाबे मनो करे। बाबो थो चए त तूं अञा नंढो आहे, हिन साल तरस, ईंदड़ साल जेको आहे तोसां मां गॾु हलंदुसि, पर मूंखे साल वॾो आहे, मूंखां सब्र न थियो। भेण चएसि पोइ तुंहिंजी हाणे मर्ज़ी छा आहे? चई मां जेको आहे न, मूंखां साल इंतज़ारु कोन थींदो। मां सोचियो आहे त कुझु माल खणा, माना पैसो ॾोकड़ उहो खणा, चुप कीअं चोरी तां हज लाइ हली वञा। बसि बाबू मोकिल नथो ॾिए त बसि ॿुधायां थी न, चोरी तां हज ते हली वञा। मूंखे सब्र नथो अचे। भेण चयसि त जे तोखे नथो ॾिए, मुंहिंजी बि दिलि चई पई, पोइ त मूंखे बि कोन ॾींदो। पर हाणे इहा जेका ॻाल्हि थो करी न,
उहा त मां तोखे कसम थी ॾियां त मूंखे बि पाण सां गॾु वठी आहे, मूंखे बि पाण सां गॾु वठी आहे। मुंहिंजी बि दिली तमन्ना आहे त जेकर मां बि हज कयो, तोखे जॾहिं मोकिलंदसि त मूं छोकिरीअ खे मोकिले किथां ॾींदुमि। सो जे तुंहिंजो इरादो इहो आहे त मूंखे पाण सां गॾु वठी। हिन चयसि ठीकु आहे, हाणे कंहिंसां ॻाल्हि न कर, राति ते अलाह ख़ैर करे चुपचाप में था निकिरी हलंदासीं ऐं अलाह कंदो कंहिंखे ख़बर बि न पवंदी। भेण खे हथ ॾेई निकिरी आयो। आधी राति थी आयो भेण वटि, भेण से इंतज़ार में ई, भेण सुथी। बादशाह जो औलाद त हुया, पैसो ॾोकड़ त हुयो न। हिन खयो कुझु सामान ज़रूरत वारो, उहो बि खयनि। हिन भेण खे मर्दाना कपिड़ा पाराया, सफ़र आहे, शाही जुलूस त कोन्हे, शाही लश्कर त कोन्हे जो माण्हुनि खे ख़बर पए त बादशाह जी धीउ आहे। तंहिंजे करे मर्दाना कपिड़ा पाया। ॿिन्ही जी उमिरि बि हिक जेतिरी। ॿिन्ही भेण मर्दाना कपिड़ा पाता, चुपड़ी करे निकिता, आया महल जे दरवाज़े ते। हिन जो भाउ ते अॻई उठ बीहारे बीठो, चढ़िया उठ ते। भेण बि उठ ते चढ़ी, आस्ते आस्ते चुपड़ी करे ऊंदहि में निकिरी वई। उठनि खे भॼाइनि, हाजियुनि जो टोलो भुनिनीअ निकितो हो। ऐं सफ़र अॻ में ईअं थींदो हो, पंध जा सफ़र हूंदा हुआ, राति जो किथे न किथे का ठिकाणो कंदा हुआ, वरी ॾींहं जो सफ़र शुरू थींदो हो। सो उहो ई रस्तो वठी हे तकिड़ो तकिड़ो अची जिथे हाजियुनि जो सफ़र लश्कर लथल हुयो, टोलो लथल हुयो, हे बि अची उते पिया हाजियुनि जे मेड़े में अची पिया। हलो था, कंहिं सुञातो कोन, कंहिं पुछियो कोन, अबा काॾे जे असां भॼ ते हलो बा, सुठी ॻाल्हि आहे। रब साईं हिननि जो बि ढकु ढकियो, तव्हां त अची बके पिया था, हाजियुनि जे टोले सां गॾु अची मके पिया था। मके पिया था, जेके रस्मूं हुयूं उहे करे हिन हज कयो। हज करे हाणे कुझु जेके हुते ज़ियारतूं हुयूं उहे करे, ऐं हिननि चयो त हाणे मोटूं। भेण चयसि त हाणे मोटूं, चङा ॾींहं छा आहे न, बाबो परेशान हूंदो, हे त असांजी ॻोल्हा थी वई हूंदी। भाउ चयसि त मोकिलियो क़िस्मत सां मिलियो आहे, बाबो उहो ई मोकल कोन पियो ॾे। भला जे कावड़े हूंदो त भला उहा हिकिड़ी कावड़ सही आहे, वरी मोकिलियो मिले अलाए न। मुंहिंजी दिलि थी चए त हिते आया हूं त छो न बैतुल मुक़दस हलो, मुसलमाननि जो काबो रही चुको आहे। हज़रत इब्राहिम अलाह जो दोस्त, उन जी क़बर जी बि ज़ियारत करे। भेण चए सदा ॻाल्हि त भली थो करी, हल भला, मुंहिंजी बि दिलि ईअं थी चए। ॿिन्ही पाण में सलाह ठाही निकिता। पुछा कनि बैतुल मुक़दस हिकिड़ो काफ़िलो वियो पिए, उन्हनि सां गॾु रवाना थिया। अॻ में अकेला कोन, काफ़िला निकिरंदा, काफ़िलनि सां निकिता। रब जी कुदरत, उन राति ते हिन जी भेण खे ईअं का थधि लॻी वई। बादशाही ॿार हुया, कॾहिं हेॾियूं तकलीफ़ूं कयूं कान्हनि, पर हिकिड़ो हिननि खे शौक़ु हुयो, हिनखे बुखार थी पियो। बुखार थी पियुसि, ॾाढी तकलीफ़ में हुई। हे जेके लश्कर सां हिन सां काफ़िले सां गॾु हुया, सुतियूं फकियूं हूंदियूं हुयूं, उहा ॾिनई भेण खे। भेण हिन जी सही थी वई। भेण सही थी वई, वरी भाउ बीमार थी वियो। हाणे भेण भाउ जो ख़्यालु करे पई, पर भाउ बीमार हुजे। तव्हां त नेठि अची बैतुल मुक़दस पहुता, बैतुल मुक़दस में पहुता, पर हिते हिन जे भाउ जी तबियत सफ़ा ख़राबु थी वई। जेको शहज़ादो नंढो हुयो ज़ुल्मकान, हिन जी बीमारी वधी वई, कमज़ोरी सफ़ा घणी थी वई। अची हिकिड़े मुसाफ़िर खाने में उते लथा।
हिकिड़ो कमिरो वरितुनि, रही पिया हुते। पर ज़ुल्मकान जेको हुजे शहज़ादो, उन जी बीमारी वई पई वधनि, खाइणु पीअणु बंदि थी वियुसि, का शइ कोन वणेसि। ओ सुखी सफ़ा ईअं कंडा थी वियो ऐं बेहोशी जा दौरा पवण लॻसि। इते परदेस भेण बची वीचारी फाथी, परेशान थी। ॾाढो ॾुख अरमान में हुजे, रोए पई त रब खे को हे मंज़ूर हुयो। पंहिंजे पैसा त हुयसि, पंहिंजे हाल हार मतिलबु भाउ जी दवा दरमल पे कराई, पर हिन जी बीमारी वधंदी पई वई। भेण हुनजो ख़्यालु करे पई, रातिनि जो वेही जाॻेसि, ख़्यालु करेसि। तव्हां त हाणे हिननि जो इहो प्रोग्राम त कोन हो त को बैतुल मुक़दस बि वेंदासीं, या हे बीमारियूं बि थींदियूं, उन्हनि ते बि ख़र्चु थींदो। तव्हां त हिन जे भाउ ते ख़र्चु कंदे कंदे हिन वटि हिकिड़ो दरहम बि न बचियो, ख़ाली थी वई। भाउ बीमार, पैसा ख़तमु थी विया। हाणे छा कयूं? पैसा त खपनि, खाधो खपे, भाउ जी बीमारीअ लाइ खपनि। सोचे सोचे हिन छा कयो, जो बादशाह जी धीअ हुई, वॻा बि हुयसि, हिन पंहिंजा सुठा 4-5 वॻा चूंड उहे कढिया। जे मुसाफ़िर खाने में रहे पई, उतां जो नौकर जेको हुयो, उन खे चई त हे मूंखे बाज़ार में वञ, हे मूंखे खपराए, बाज़ार में वञ मूंखे खपराए। उहो खणी वियो, जेके पैसा मिलियसि आणे ॾिनई हिनखे। हिन उहे पैसा बि भाउ ते ख़र्चु करे छॾिया। भाणस जी तबियत वञे पई जीअं तीअं डाउन थी। आख़िर हिन जेके ॿियूं शयूं हुअसि, 10 18 के हुयसि, एतिरा त कोन पाए आई, पर मतिलबु जेके अजायूं शयूं हुयसि, सम्झे पई त हिननि शयुनि खां सवाबु गुज़ारो थी सघे थो, थोरियूं थोरियूं करे हिन उहे बि खपनि। ईअं सम्झो हिन हिकु हिकु रुपयो करे भाउ ते ख़र्चु कयो, सभु पंहिंजूं शयूं खपायूं। हाणे भाउ चाकू ॾिसे पई त भाउ बि वञे पियो, वीचारो पूरो थींदो, का शइ कान, रोए पई। बसि रब, हाणे जेको तूं चाहीं, जंहिंमें तुंहिंजी रज़ा हुजे। मतिलबु ॼण सफ़ा मायूस थी वई। बादशाही ॿार निकिता त भले कम जे ख़्याल सां, अलाह ताला जी आज़माइशूं बि थींदियूं आहिनि। ईअं सफ़ा मायूस थी वई त हाणे कहिड़ी शइ आहे जेका खपायां, जंहिंसां खाऊं बि ऐं भाउ बीमार आहे उन जी बि दवा करायूं। हिकिड़े ॾींहुं हिनखे भाउ पंहिंजे चयो त दी, मां सम्झां थो त थोरो मुंहिंजी तबियत में ॼण सम्झां थो त थोरी बहितरी आई आहे, मुंहिंजो वात फिको लॻो पियो आहे, यको जो वीचारो बीमार हुयो, मुंहिंजी दिलि थी चए त जेकर अॼु गोश्त खाऊं। जीअं बीमार माण्हू चवंदो आहे त का चहिरी शइ हुजे, दवाऊं खाई 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 मुंहिंजे वात जो ज़ाइको ई अलाए कीअं थी वियो आहे, अॼु मुंहिंजी दिलि थी चए जेकर गोश्त खाऊं। ईअं सम्झ भेण खे ॼण धकु वहाए कढी, बेख़बर हो, हिनखे त इहा ख़बर न हुई, पर भेण खे ॼण ईअं सम्झ को वीचार खे दिलि में धकु लॻी त या त हेॾे बगदाद जे बादशाह जी धीउ आहियां, अॼु हाल इहो आहे जो मूं वटि खपाइण लाइ का शइ कान्हे का। ऐं भाउ अंगल इहो कयो आहे, बीमार भाउ जेको हेतिरा ॾींहं कुझु खाए पिए कोन पियो, अॼु हिकिड़ो अंगल कयो अथई, पर मूं वटि त का शइ अहिड़ी आहे कान जो मां खपाए बि भाउ जो इहो अंगल पूरो कयां। पर हाणे लिक जी ॻाल्हि बि कान हुई। भाउ खे चई, दादा हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, छा बि आहे बादशाह जी धीउ आहियां, पिनण जी हिमत मूं में कान्हे।
पिनण जी हिम्मत मूं में कान्हे। बाक़ी इहो आहे त तो जेको अॼु अंगल कयो आहे, हाणे अॼो को ॾींहुं मूंखे छॾ, सुभाणे भला मां हिते वेंदसि शहर में कंहिं वॾे माण्हू वटि, चवंदीमान मां घर में नौकिरियाणी थी तव्हां वटि कमु थी कयां, पोइ अदा भला उतां मां ॿ रुपया वठी ईंदसि, तुंहिंजो बि कंदसि, पंहिंजो बि गुज़ारो पई कंदसि। पर इहो आहे त जे वेंदसि बि त सॼो साह त मुंहिंजो तोॾे टंग लॻो पियो हूंदो। तुंहिंजी हालति इहा आहे, मां तुंहिंजी हालति इन हालति में तोखे छॾे कमु बि कीअं वञी कयां। भाउ चयसि तूं हे छा थी चई? हाणे हुनखे त इहा ख़बर न हुई कि माना तोखे न इज़त जी थी थिए कि तूं असांखे ज़लील करणु थी चाहीं। भाउ वीचारो रोई पियो, हीअ बि रोई पई, हीअ बि रोई पई, हीअ बि रोई पई। भाउ खे चई दादा हे असांजो मुल्क न आहे, हिते परदेसी आहे, ॿियो को हल ई कोन्हे को इन खां सवाइ त मां वञी किथे नौकिरी कयां, किथे वञी कंहिं घर में ॿेल पोइ कयां ऐं तुंहिंजे खाइण लाइ बि कुझु आणियां, जीअं तुंहिंजी बि सिहत सही थिए। उन खां पोइ अलाह चाहे त असां पंहिंजे वतन रवाना। अची वीचारी रोअण में छुटी। भाउ बि बेवस हुयो, उहो वीचारो भेण खे रोंदो ॾिसी उहो वेठो पियो रोए। कुझु घड़ी रखी हीअ उथी, पोती पातई, पोती बि कान हली, पोती बि जंहिं उठ ते चढ़ी आया उन जेको इहो कपिड़ो रहिजी वियो उहो पातई मथे ते। भाउ सुतो पियो हुजे, भाउ जे मथे खे चुमी ॾिनई, अखियुनि में पाणी आयुसि, रोंदी निकिती ॿाहिरि। ख़बर न हुअसि वञा काॾे थी, वई भाउ सुजाॻ थियो, ॾिसे आहे कान। भाणस इंतज़ारु कंदे कंदे भाणस खे बि सुबुह थी वियो, न आई। हिते हे बि परेशान थियो, अॻई बीमार, भेण हुई, भेण भला काॾे वई हली, बीमारी बुख, भेण गुम थी वई, ॾाढो परेशान थी थिए। आस्ते 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 टेकूं ॾई 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 नेठि उथियो। हाणे वेहंदुसि त कुझु त कोन थींदो। निकिरां, उथियो, कमरे मां निकितो त न महिमान सराय जो जेको हुयो उते जेको नौकर बीठल हुयो उनखे सॾु कई। उनखे चई यार मूंखे बाज़ार त वठी हल, मूंखे बाज़ार वठी हल। उहो हिनखे आस्ते आस्ते करे हिनखे बाज़ार में वठी आयो। हिते हो हुनखे छॾे बाज़ार में हलियो, हे हुते वेही रहियो। जेको माण्हू टपे पियो हिनखे ॾिसे पियो। ईअं आस्ते आस्ते माण्हुनि जो हिन ते मेड़ थींदो। माण्हू जो हिन जे मथां बीठा, हिन ई इशारे सां खाइण लाइ घुरियो। रब जी कुदरत आहे, बगदाद जो बादशाह, उन जो औलाद, अॼु हाल इहो, गीटीअ बाज़ार में पियो आहे, खाइण लाइ कुझु कोन्हे, ईअं इशारे सां, ज़ुबान मां लफ़्ज़ न पिया निकिरनि। खाइण लाइ माण्हू सम्झी विया त बुख अथसि। हिकिड़ो उन में माण्हुनि में सौदागर हुयो, उन पैसा कढिया, ॿिए खे ॾिनई, उहो वियो सो हिन जे लाइ मानी वठी आयो। मानी वठी आयो, हिन जे अॻियां रखनि, हिन मानी खाधी। हिन मानी खाधी, थोरो जान में सत पियुसि, माण्हुनि हिनखे उथारियो, हिकिड़े दुकान ते हिनखे वठी आया। सम्झनि पिया त बीमार आहे,
हिनखे हेठि विहारे चादड़ी विछाए हिनखे हेठि विहारे हिकिड़ो लोटो रखी ॾिनसि। सम्झनि पिया परदेसी आहे। हिनखे उते छॾे माण्हू बि आस्ते आस्ते हर को हलणु लॻो। केरु केतिरो बीहंदो। आस्ते आस्ते माण्हू बीहारिया, हीउ अकेलो थियो। आधी राति थी, हिनखे पंहिंजी भेण जो यादगिरो आयो। अलाए भेण किथे हूंदी, कहिड़े हाल में हूंदी। ईअं रोअणु लॻो, रोंदे रोंदे बेहोश थी वियो। रोंदे रोंदे बेहोश थी। फजर थी, माण्हू आया। ईअं माण्हू कंहिंजी नज़र पइजी वई, अड़े हे त कलो को आहे जंहिंखे हिते विहारियोसीं। कंहिं रहमदिल सौदागर हुयो। सम्झनि त हे बीमार आहे, खाइण में बाज़ुर्ता आहे बि बीमार। हिकिड़ो रहमदिल सौदागर हुयो, उन 30 दरहम ॾिना त हिकु उठ वारो वठी अचो त हे उनखे मां किरायो थो ॾियां। हे बीमार आहे। दमश्क जो सरकारी शिफ़ाखानो जेको आहे हिनखे ओॾे मोकिलियो। हूंदसि हयाती त उते हिन जी दवा बि थींदी, चङो भलो बि थी वेंदो। जत आयो, जत खे किरायो मिलियो पिए, बाक़ी छा खपेसि, पर दिलि में बि हुजे त हाणे हिन बीमार खे मां खणी कीअं वञा। हीअ त सफ़ा ईअं सम्झो लाश लॻो पियो आहे, अधु त लॻो पियो आहे। भई मरी त बि मां वेंदुसि फांसी, पर हल अलाह चङाई कंदो। हिन खयो छोकिरे खे, खई छोकिरे खे, किरायो त मिले थो, पर खुटको इहो हुउसि त जे मरी वियो त फांसी ॾींदुसि। अलाए केरु आहे। हिनखे उतां खई आस्ते 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 वञी हिकिड़ी घिटीअ में बीह रहियो। शाम थी, ऊंदहिड़ी थी त वरी उठ खे हलाई। हिन छा कयो जो हिकिड़ी भठी हुजे, उन भठीअ मां खाक निकितल हुई, भठीअ जे ॿाहिरां खाक पई। हिन छा कयो जो उते ई लाहे उठ खे झुकाए, हिनखे लाहे उन खाक ते विहारे उटकाए वठी थो भॼे। भाड़ो मिलियुसि हिनखे इहो त बणांजी मरी वञे त मां त फांसी ईंदुसि, हिन वीचारे खे उते उछलाए पाण वठी थो भॼे। हाणे हे वीचारो उते पियो आहे ढेर ते, भेण अलाए किथे गुम। वक़्त जी सितम ज़रीफ़ी, बगदाद जो बादशाह, उन जा सिकील थो औलाद। अॼु हाल इहो आहे, खाइण लाइ आज़ुर्त, को मदद करण लाइ तयारु कोन, बेवाह, अलाह ते तवकल। हाणे भेण गुम, पाण वीचारो बेवाहो। हिननि जे क़िस्मत में छा लिखियलु हुयो, इंशा अल्लाह इहो सुभाणे।